यो मसलो असो पी असांखे ॾाढो तंग थो करे। असां 2 चक्कर कोर्ट ते भी विया आहियूं ऐं असांखे घर अची गारियूं ऐं माना असांजो मामो उहो भी गारियूं थो ॾिए ऐं असांजे घर वारनि खे, मुंहिंजे घर वारे खे ऐं मुंहिंजी ससु खे, मुंहिंजी निणानुनि खे, सभिनि खे गारियूं था ॾियनि। उन्हनि जो इहो चवणु आहे त असांखे विहारे ॿी शादी कराइनि ऐं ॿिए पासे पैसा वठी असांखे उते ॾियनि। जी चाचा, सभिनि जे दुनिया जे साम्हूं असांखे शादी कराई वई आहे ऐं पैसनि सां असांखे माना। हींअर तव्हां पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि आहियो? जी असां बिल्कुलु ख़ुशि आहियूं। ऐं तव्हांजो पीउ जेको सो चाहे थो ऐं तव्हांजो मामो चाहे थो त माना तव्हांखे वठी वञी करे माना ॿिए हंधि माना शादी कराए छॾियऊं? जी जी। अच्छा, उन्हनि जे वधीक तव्हां आला इदारनि खे कहिड़ी अपील कंदव? जी असां इहो त चवणु चाहियूं त असांजी मदद कनि ऐं असांखे जेको धमकियूं मिलनि थियूं पुलिस जूं या कोर्ट जूं, असां त कोर्ट ते बि विया आहियूं, अञा ताईं असांजी जान नथा छॾीनि। बसि इहा ई असां मदद घुरूं था त असांजी थोरी हेल्प कनि। ऐं तव्हां पंहिंजे घर में ख़ुशि आहियो? जी असां बिल्कुलु ख़ुशि आहियूं। वारी आहे जेको बयानु ॾिए पई त जेको आहे सो हिन जा माउ पीउ हिननि तव्हांखे तंग कनि पिया, उन्हनि जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदो? सर बिल्कुलु उहो काफ़ी तरीक़े सां असां जज वटि बि वियासीं, वरी बि असां सोचूं था पंहिंजा आहिनि। उन खां पोइ वरी बि असां हिकु दफ़ा हुन वटि गॾिजाणी लाइ नियाणी वठी वियासीं, हिन जो मामो आहे बाबर आहे। पोइ वरी बि हुननि असांखे छा कयो, उते माना हिनखे चयूं त हिते वेही रह, कमरे में वाड़नि पिया। मुंहिंजी उमेदवारी आहे, घरवारी आहे, उते कमरे में वाड़े छॾिन, जे ज़ाया थी वञे पोइ सुभाणे हुनजो ज़िम्मेवार सर केरु आहे? मामो बाबर हिन जो सर। उन खां पोइ वरी माना सम्झ ऐं माना मूंखे ज़ोरी करे ॿधी विहारियूं घरवारी सां गॾु, ज़ोरी वठी वञनि पिया हुनजे घर हल, हुनजे घर हल, पोइ तोखे छॾींदासीं, जे नथो उन्हनि जे घर हली तोखे बेगुनाह तुंहिंजी माई ते ॿधी विहारींदासीं। असांखे गार गंद सर घर जे नाले कयूं, फिलणा टीरा असांजा माण्हू आहिनि, वॾा वॾा ज़मीनदार, असां उन्हनि जा भोतारनि जा माण्हू आहियूं। तव्हां ग़रीबनि खे माना ॿधी विहारे छॾींदासीं, केर बि कोन छॾाईंदो। जी असां इहो त चवणु चाहियूं, असांखे उन्हनि मां ॾाढो ख़तरो आहे, असांखे बचाव जी ज़रूरत आहे जाम। ऐं जे तमामु असांखे तंग कंदा त असां ख़ुदकशी करण जी कोशिशि बि कंदासीं ऐं कंदासीं बि ख़ुदकशी। असां पंहिंजे घर में परिवार में घर वारे सां गॾु असां ख़ुशि आहियूं। उन खां पोइ असांखे 2-3 चक्कर बि असां पाण पंहिंजी माउ ऐं पीउ खे सम्झायो आहे त असांखे ख़ुशी सां असां रहूं पिया ऐं असांखे रहणु ॾियो, पर अॼु ताईं हू न सम्झिया आहिनि। पर हींअर तव्हांखे धमकियूं ॾियनि पिया छा? जी हींअर तव्हांखे धमकियूं ॾियनि पिया त छा कंदासूं? असांखे हितां खणी वेंदा ऐं ॿिए पासे परणाए ऐं असांजो घर परिवार ऐं असांजो जेको पेट में 4 महीननि जो ॿारु आहे ऐं उनखे बि ज़ाया कराए छॾींदा।